अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइफ लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बख्श मोहम्मद हाज़िर आहे। नाज़रीन तव्हांखे ख़बर अथनि प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं, मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिकिड़ी त पोलियो मुहिम जी पोलियो जे बाबति मुहिम हली रही सॼे हफ़्ते हली सॼे मुल्क में, कुझु ज़िलनि में कोन बि, उहा अॼु ख़तमु थियो, उन बारे में तव्हांखे ॼाणींदासीं। उन सां गॾोगॾु गर्मी अची वई आहे, हीट अची वई आहे, हीट स्ट्रोक थी सघे थो। गुज़िरियल सालनि में कुझु जेका असां गर्मी जे हवाले सां बि थींदी रही आहे, त उन जा बि एहतियात तव्हांखे ॿुधाए त पंहिंजी गर्मीअ खां पाण खे कीअं बचायो, कहिड़ा एहतियात कजनि, कहिड़नि वक़्तनि ते कमकार कजे, कहिड़नि वक़्तनि ते न कजे। गवर्नमेंट हेल्थ डिपार्टमेंट गर्मीअ जे बचाव लाइ कहिड़ा सेंटर या कहिड़ा उपाउ वरिता आहिनि, उन बाबति ॼाणींदासीं। उन सां गॾोगॾु तव्हांखे एड्स जी बीमारी बाबति बि ॼाणींदासीं त एड्स जी बीमारी में किथे किथे इलाज जी सहूलियतूं मौजूदु आहिनि, सिंध में किथां फ़ाइदो वठी सघिजे थो, कहिड़ा इलाज जा सुठा तरीक़ा मौजूदु आहिनि। आसानीअ सां जेको सो एड्स जेकॾहिं कंहिंखे आहे त का परेशानी जी ज़रूरत न आहे, उनजो इलाजु सुठो मौजूदु आहे। कहिड़नि ज़रियनि सां या कहिड़ा तरीक़ा आहिनि जो एड्स हिकिड़े माण्हू खां ॿिए माण्हू ताईं पहुचे थी। इहो HIV वायरस कीअं अचे थो, कीअं उनखे रोके सघिजे थो, उनजे इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, किथे उहे सेंटर मौजूदु आहिनि, उन मां कीअं फ़ाइदो वठी सघिजे थो। इन्हनि ॿिनि टॉपिक ते असां ॻाल्हाईंदासीं। इन सिलसिले में अॼु असां सां गॾु महिमान आहिनि। पहिरियों महिमान मूंसां आहे डॉक्टर मोहम्मद नईम, जेके एडिशनल डायरेक्टर आहिनि CDC, ऐं उन सां पोइ HIV एड्स खे बि ॾिसंदा आहिनि, ऐं उन सां गॾु डायरेक्टर हेल्थ जनरल हैदराबाद में साईं जी जेको असां ऑफिस आहे सॼे सिंध जे एड्स जो जेको प्रोग्राम आहे या कंट्रोल जो कम्यूनिकेबल डिज़ीज़ आहिनि उन्हनि खे ॾिसंदो आहे। उन सां गॾोगॾु जेको मूंसां गॾु ॿियो महिमान आहे उहो आहे DHO मलीर मोहम्मद जमील मुग़ल साहिबु, जेके डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर आहिनि मलीर जा, उहे उनखे ॾिसंदा आहिनि। ऐं हिन वक़्तु पोलियो मुहिम में मौजूदु आहे। डॉक्टर साहिब खां पुछंदासीं त मलीर ज़िले में या सिंध जे ॿियनि ज़िलनि में गर्मीअ जे बचाव जा कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि। पंहिंजा महिमान असां सां गॾु आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयो। अस्सलाम वालेकुम डॉक्टर नईम, वॾी महिरबानी तव्हां हिते असां आहियो। अस्सलाम वालेकुम डॉक्टर जमील मुग़ल, तव्हांजी महिरबानी तव्हां हिते असां नाज़रीन महिमान असां सां गॾु आहिनि। अचो त पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो उन्हनि सां शुरू। डॉक्टर नईम, तव्हांखे ज़बरदस्त डायरेक्टर जनरल हेल्थ जी सिंध जी जेका HIV एड्स ॾिसण लाइ ॾिनो वियो आहे, कम्यूनिकेबल डिज़ीज़ पंहिंजी जॻह ते आहिनि, तव्हां छा था सम्झो त सॼी सिंध में हिकिड़ो HIV एड्स खे कंट्रोल करण लाइ या माण्हुनि खे इलाजु ॾियण लाइ कहिड़ी कहिड़ी सहूलियतूं मौजूदु आहिनि? ॾिसो, सभिनी खां पहिरियों जेको कमु आहे उहा अवेयरनेस जो कमु आहे, त माण्हू खे ख़बर हुजे त HIV एड्स कीअं थिए थी ऐं कीअं इन सां बची सघिजे थो। ॿियो हिन जो इलाजु मौजूदु आहे, ॿियनि बीमारी जीअं हेपेटाइटिस जो इलाजु आहे, ईअं HIV एड्स जो बि इलाजु मौजूदु आहे हाणे। त हाणे कंहिंजे ख़ौफ़ जी ड्रप जी ज़रूरत न आहे ऐं गवर्नमेंट ॾाढा ज़बरदस्त क़िस्म जा सेंटर पंहिंजा इस्टेब्लिश कया आहिनि मुख़्तलिफ़ टर्शरी केयर हॉस्पिटल्स में, डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर हॉस्पिटल्स में। त उते इलाज जी पूरी सहूलियतूं, असांजा ट्रेंड फिज़िशियन, असांजा काउंसलर्स, असां साइकोलॉजिस्ट, हर क़िस्म जो उते सहूलियत मौजूदु आहे ऐं फ्री ऑफ कॉस्ट। ग्लोबल फंड जी तरफ़ां असांखे मेडिसिन मिलनि थियूं जेके असां चऊं था एंटी रेट्रोवायरल थेरेपी। हिन खां अलावा उते ई वन विंडो असांजो स्टॉप सोल्यूशन आहे, त उते ई स्क्रीनिंग थिए थी, टेस्टिंग थियनि था, CD4 काउंट, उते PCR इन जा सभु, इन खां अलावा बेस लाइन इन्वेस्टिगेशन। त गवर्नमेंट जूं तमामु बहितरीनु क़िस्म जी सहूलियतूं इन्हनि पेशेंट्स जे लाइ, और ख़ासि करे जेका ख़तरे जे क़रीब आहिनि, जेका माण्हू जेका सम्झनि था उन्हनि खे HIV एड्स थी सघे थी, यानी जे माण्हू जेको ज़िंदगी में हुनखे कोई इंजेक्शन लॻो आहे। अच्छा, त मां इहो ज़रूरु पुछंदुसि, तव्हां ॾाढी शुरू में सुठी ॻाल्हि कई त माण्हुनि खे अवेयर कजे, माण्हुनि खे ॼाण हुजे त HIV एड्स लॻंदी कीअं, हुनजो इलाजु करणु। तव्हां ॾाढी ज़बरदस्त असांखे ॼाण ॾिनी त सॼी सिंध में सेंटर मौजूदु आहिनि, उतां मुकमल फ़ाइदो वठी सघिजे थो। डॉक्टर जमील, तव्हां ॿुधायो त पोलियो मुहिम हली, सॼो हफ़्तो हली, ऐं असां वटि पोलियो तक़रीबन ख़तमु थियण वारो हूंदो, उमेद त कयूं था त ख़तमु थिए काफ़ी अरसे खां। अॼु हुनजो आख़िरी ॾींहुं हो, केतिरो कामयाबु थिया तव्हां डिस्ट्रिक्ट मलीर जा डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर, सभिनी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसरनि, सेक्रेटरी हेल्थ, DG हेल्थ, सभिनी महिनतूं कयूं, केतिरो कामयाबु थिया आहियो तव्हां? जी, थैंक यू वेरी मच डॉक्टर अब्दुल वाहिद। ही हिकिड़ो इम्पॉर्टेंट टॉपिक आहे ऐं हिकिड़ो नेशनल काज़ आहे असांजो, त पोलियो एरेडिकेशन सॼे मुल्क मां थिए। हिन महिल पूरे सिंध में 17 डिस्ट्रिक्ट में पोलियो कैंपेन जारी आहे, जंहिंजो सुभाणे कैचअप डे आहे, लास्ट डे। ऐं कराची जा सभई जेके 7 डिस्ट्रिक्ट्स आहिनि उन में जारी आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह जेको कल्ह ताईं असां जेका कवरेज ॾिठी उहो अल्हम्दुलिल्लाह 95+ कवरेज आहे। जेको तव्हांजो टारगेट हुयो उनखे तव्हां अचीव कयो? हा, टारगेट खे बि अचीव हर कैंपेन में थींदो आहे। ऐं कुझु चैलेंजिस आहिनि, जीअं मिस चिल्ड्रन जा, उहो कुझु मोबाइल पॉपुलेशन हूंदी आहे, जीअं हाणे गर्मी जो मौसम आहे
त कराची में गर्मी आई आहे त जेके नॉर्दन एरियाज़ जा माण्हू हूंदा आहिनि इमिग्रेंट, उहे वरी हलिया वेंदा आहिनि पंहिंजे इलाइक़नि में, त उहे कुझु मिस चिल्ड्रन हूंदा आहिनि, त उहो हर कैंपेन में उन्हनि पर खे हिकिड़ी मुश्किलात हमेशह तव्हां सां गॾु रही आहे त माण्हू लिकाए छॾींदा आहिनि ॿार या वरी रिफ्यूज़ कंदा आहिनि, इहा बि सूरत हाल अञा जी, मौजूदु उहो आहे? मिस चिल्ड्रन में ॿई आहिनि न, हिकिड़े जेके नॉट अवेलेबल ऐं ॿिया जेके आहिनि से उहे जेके रिफ्यूज़ रिफ्यूज़ कंदा आहिनि, जवाबु ॾींदा आहिनि हा पैसनि नथा। जवाबु ॾींदा अञा इहा आहिनि। सूरत हाल आहे? हा, जेके उहा सूरत हाल आहे, पर उनखे काफ़ी हद ताईं कंट्रोल कयो वियो आहे। जेके एन ए आहिनि न, माना जेके नॉट अवेलेबल, उहे त ज़ाहिर पंहिंजे मुल्क ॻोठ हलिया विया, बाक़ी जेके रिफ्यूज़ल्स आहिनि त उन्हनि खे वरी कन्विंस कंदा आहियूं, पॉलिटिकल इन्फ्लुएंसर्स, रिलीजियस इन्फ्लुएंसर्स, उन्हनि जा इलाइक़े जा माण्हू, काउंसलर, MP एम एन ए ऐं जेके नोटेबल्स आहिनि इलाइक़े जा, हुननि खे इन्वॉल्व कंदा आहियूं, त हुननि जे ज़रिए जेको आहे हुननि खे पोइ असां कन्विंस कंदा आहियूं। तव्हां उमेदु कयो था त इंशाल्लाह असां पोलियो खे पंहिंजे मुल्क मां ख़तमु करण में कामयाबु थी वेंदासीं? इंशाल्लाह पाकिस्तान हाणे तक़रीबन एंड ऑफ दिस एंडेमिक डिज़ीज़ आहे, ऐं दुनिया में हाणे ॿई मुल्क बचिया आहिनि, हिकिड़ो अफ़गानिस्तान, हिकिड़ो पाकिस्तान, ऐं असांजी गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, गवर्नमेंट ऑफ सिंध इन जे लाइ काफ़ी कोशिशि करे रही आहे त जीअं असांजो मुल्क पोलियो फ्री थिए। ॾाढो सुठो, ज़बरदस्त, असांजी सभु जी दुआ बि आहे, उमेद बि आहे, कम बि आहे। अच्छा डॉक्टर मोहम्मद नईम, तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त माण्हुनि खे अवेयर कयो वञे, माण्हुनि खे ॼाण ॾिनी वञे त एड्स आहे छा, उहा लॻंदी कीअं, इन बारे में तव्हां माण्हुनि खे अवेयर कीअं पिया कयो? ॾिसो, असांजो हिकिड़ो जेको गवर्नमेंट जो प्रोजेक्ट आहे, प्रोग्राम आहे, हुनजे हवाले सां ॿियो असांजी कॉन्ट्रेक्टेड NGOs CBOs आहिनि, जेका की पॉपुलेशन आहिनि न, असां की पॉपुलेशन चवंदा आहियूं, जीअं पॉपुलेशन में HIV एड्स मोर देन 4 to 5% आहे, यानी इंजेक्टिंग ड्रग यूज़र जेका तव्हां ॾिसो था नशो कंदा आहिनि सिरिंज जे ज़रिए। ॿियो असांजी पॉपुलेशन आहे MSM पॉपुलेशन आहे, ॿियो हिजड़ा ट्रांसजेंडर पॉपुलेशन आहे, हिकिड़ी फीमेल सेक्स वर्कर जी पॉपुलेशन आहे जंहिंमें HIV एड्स मौजूदु आहे। त इन्हनि की पॉपुलेशन ते असां जेका CBOs आहिनि, जेका कम्यूनिटी बेस्ड ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, उहा इन्हनि सां कमु कनि थियूं। इन्हनि जा नेटवर्क्स आहिनि, इन नेटवर्क्स सां इन्हनि जो राब्तो आहे, त उहा इन्हनि खे न सिर्फ़ु इहा त HIV टेस्टिंग, काउंसलिंग सर्विसिस, ट्रीटमेंट, हिन खां अलावा प्रिवेंशन जे लाइ कॉन्डोम्स, लुब्रिकेंट्स, इहा हर शइ इन्हनि वटि अवेलेबल आहे, ऐं असांजे सेंटरनि ते बि अवेलेबल आहे। त हीअ CBOs चाहे त कम्यूनिटी बेस्ड ऑर्गेनाइज़ेशन इन्हनि सां राब्ता आहिनि, चाहे त हीअ आइसोलेटेड कम्यूनिटीज़ आहे न, हिन तां आउटरीच कनि। तव्हां ॾिसो त हाणे फीमेल सेक्स वर्कर तक हर माण्हू नथो पहुची सघे, या गवर्नमेंट जो माण्हू, त इन्हनि जो जेको UNDP जो मॉडल आहे थ्रू ग्लोबल फंड, उहो इहो आहे त CBOs प्लस NGOs इहा जेका की पॉपुलेशन आहिनि इन्हनि ताईं हू पहुचनि ऐं इहो मैसेज पास कनि। तव्हां छा था सम्झो डॉक्टर मोहम्मद नईम, त असांखे अञा वधीक अवेयरनेस माण्हुनि खे करणु घुरिजे? जी, अवेयरनेस जी ज़रूरत आहे, जी बिल्कुलु अवेयरनेस जी तमामु ज़रूरत आहे, ख़ासि करके जेको हिकिड़ो वॾो इशू आहे जंहिंजे करे पाकिस्तान में HIV एड्स वधीक थिए थी, ख़ासि करे सिंध जो जेको कंटेस्ट आहे ॾिसूं त उहो रीयूज़ ऑफ सिरिंज आहे। यानी ही जेका क्वेक्स वेठा आहिनि, जेका नईम हकीम वेठा आहिनि, या जिथे बि तव्हां बहाराड़ी में शहरनि में बि वेंदा, हिकिड़ो अगरि MBBS डॉक्टर बि आहे त अगरि किथे उहो बहाराड़ी वारे इलाइक़े में प्रैक्टिस कंदो त हुते उहो सिरिंज रीयूज़ कंदो। बाक़ी उहो ई डॉक्टर अगरि वञी क्लिफ्टन डिफेंस गुलशन में प्रैक्टिस कंदो त हुते जो जेका पेशेंट्स, जेका क्लाइंट्स आहिनि, उहा अवेयर्ड आहिनि, उहा इंफॉर्म्ड आहिनि, एम्पावर्ड आहिनि, त उहा हुनखे झलींदा त बाबा तूं सिरिंज छो बार बार यूज़ थो करे, उहो सिरिंज यूज़ न कराईंदा। त मतिलबु असांजी स्ट्रेटजी आहे त सिरिंज जो यूज़ ई मिनिमल थी वञे, सही, माना सुई इस्तेमालु न थिए, जेकॾहिं थिए त प्रॉपर ऐं नई इस्तेमालु थिए, ऐं असां माण्हू खे ॿुधायूं, भले असांजी लेस प्रिविलेज कम्यूनिटी हुजे या प्रिविलेज हुजे, सभिनी खे इहा ख़बर हुजे त सिरिंज जेकी आहे उन सिर्फ़ु 2 इंडिकेशन जे सिरिंज यूज़ थींदी। हिकिड़ो त पेशेंट आहे उनखे वॉमिटिंग थिए थी, ॿियो को अनकॉन्शियस आहे, अदरवाइज़ कोई इंडिकेशन न आहे, तव्हां हुनखे इंजेक्टेबल हणो न, इंजेक्टेबल इन बारे में ॼाण ॾियणु ॾाढी ज़बरदस्त। नईम तव्हां ॻाल्हि कई त असां माण्हुनि खे अञा वधीक ॼाणियो, असांजे माण्हुनि खे ख़बर हूंदी त उहो इन्हनि बीमारियुनि खां बची सघनि था। मां अञा पुछंदुसि त ॿिया कहिड़ा ज़रिया आहिनि, तव्हां खां पुछंदुसि त ॿिया कहिड़ा ज़रिया आहिनि जंहिंजे करे एड्स या HIV फैलिजे थी, उन्हनि बारे में ॼाण। जमील, गर्मी अची वई आहे, गर्मी जे रोकथाम लाइ या माण्हुनि खे अवेयर ॾियण लाइ या माण्हुनि खे ॼाण ॾियण लाइ गवर्नमेंट ऑफ सिंध कहिड़ा तव्हांखे इंस्ट्रक्शन्स ॾिना आहिनि त डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में वॾियुनि इस्पताल में कहिड़ियूं तयारियूं कनि, जेकॾहिं का हीट वेव अचे थी त उनजो मुक़ाबिलो कीअं कजे? जी डॉक्टर साहब, मैडम मिनिस्टर साहिबा, मिनिस्टर हेल्थ डॉक्टर अज़हर पेचू साहिबा DG साहिब जे थ्रू बाक़ाइदे अलर्ट ऐं एडवाइज़री जारी कई आहे, जंहिंमें प्रिवेंटिव मेजर्स नोटिफाई कया विया आहिनि। त उन्हनि में इहो आहे त जीअं गर्मी जो मौसम थींदो आहे, लास्ट 2 वीक्स खां गर्मी काफ़ी थी वई आहे कराची में, सिंध में, सॼे में, त उन में इहो आहे त माण्हुनि खे इहा अवेयरनेस असांखे ॾियणी आहे त अवॉइड कयो
त गर्मी में कहिड़ियुनि शयुनि खां अवॉइड कजे, कहिड़ा एहतियात कजनि? हाँ, तो मतलब सनलाइट में जो एक्सपोजर जेको आहे वो घटि में घटि घटि हुजे, हुजे, घटि में घटि एक्सपोजर हुजे। ठीकु आहे। पतला कपिड़ा, बारीक कपिड़ा पायो ऐं जेतिरो तव्हांखो थी सघे त तव्हां थधो पाणी जेको आहे उहो ड्रिंक कयो। त बाक़ी निमकोल वग़ैरह उहो इस्तेमालु कयो जीअं तव्हांजे जिस्म में जेकॾहिं पघर अचे थो घणो त डिहाइड्रेशन न थिए, त हुन में हीट एग्ज़ॉशन जो या हीट स्ट्रोक जो चांस हुन में घटिजी वेंदो आहे। बाक़ी इहा त जनरल अवेयरनेस माण्हुनि खे ॾिनी आहे। भई गवर्नमेंट जेके स्टेप्स कया आहिनि त असां हेल्थ डिपार्टमेंट जी इंस्ट्रक्शंस ते हर हॉस्पिटल में, हर हेल्थ फैसिलिटी में असां ORT कार्नर ठाहे छॾिया आहिनि ऐं प्लस आइसोलेशन वार्ड्स बि ठाहे छॾिया आहिनि। जीअं मिसाल गर्मी में को पेशेंट अचे थो हीट स्ट्रोक जो, त उनखे बाक़ाइदा एडमिट कनि, उनखे ड्रिप लॻे, थधो पाणी हुनजे लाइ अवेलेबल आहे, उनजे लाइ मेडिसिन्स अवेलेबल आहिनि ऐं उनजे लाइ जेको आहे सो कोल्ड हिकिड़ो एरिया जेको आहे उहो अवेलेबल आहे, ORS उनजे लाइ अवेलेबल आहे। त हर हेल्थ फैसिलिटी में चाहे उहा नंढी हुजे, BHU लेवल ताईं, RSC तालुका हॉस्पिटल लेवल ताईं, वॾनि हॉस्पिटल में बि ORT कार्नर हेल्थ अच्छा, जेकॾहिं रोड ते डिपार्टमेंट को माण्हू आहे उनखे हीट स्ट्रोक थियो आहे, उहो बेहोश थियो आहे, त उते जेके माण्हू मौजूदु वेठा आहिनि फ़ौरन छा कनि? कुझु तव्हां अहिड़ी का एडवाइस आहे? सभिनी खां पहिरें त हुनखे जेको आहे सो शेडेड एरिया में कंहिं छांव वारी जॻह कंहिं छांव वारी जॻह ते उनखे वठी वञे। उन खां पोइ जेको आहे सो थधो पाणी हुनखे या जेको बि पाणी मौजूदु हा उनखे कोल्ड एटमॉस्फेयर जेको आहे सो उहो प्रोवाइड कजे। उन खां पोइ उनखे इमीडिएटली हॉस्पिटल शिफ्ट कजे, त जीअं हॉस्पिटल में डॉक्टर चेक करे त हिन जो टेम्परेचर छा आहे, हिनखे हीट स्ट्रोक थियो आहे या हीट। तव्हांजो मतिलबु जेकॾहिं उते को माण्हू ईअं रोड ते बेहोश थियो आहे त जेकॾहिं पाणी मौजूदु आहे उहो हुन ते विझिबो त उनखे इलाही फ़ाइदो थी सघे, त उहो माना टेम्परेचर डाउन करणो, टेम्परेचर डाउन थींदो त उहो उन ख़तरे खां निकिरी सघे थो। बिल्कुलु, ॾाढो सुठो। डॉक्टर नईम, मूंखे इहो ॿुधाइजो त कहिड़ा ज़रिया आहिनि जिन जे ज़रिए एड्स हिकिड़े माण्हू खां ॿिए ताईं पहुचे थी? हिकिड़ो त तव्हां ॿुधायो त जेका सिरिंज असां इस्तेमालु कंदा आहियूं, मोस्टली असां वटि इहा थींदी रहंदी। जी बिल्कुलु, हिकु त इहो तमामु अहम ज़रियो, पर ॿिया बि कहिड़ा ज़रिया आहिनि जिन जो असां एहतियात करियूं? ज़रियो आहे जेको अनस्क्रीन अनसेफ ब्लड ट्रांसफ्यूजन सर्विसिस आहिनि, ब्लड प्रोडक्ट्स जेका आहिनि, जेका अहिड़ा ब्लड बैंक आहिनि जेका ऑथराइज़ न आहिनि, स्ट्रीट ब्लड बैंक्स आहिनि जेका बाक़ाइदा प्रॉपर स्क्रीनिंग न कंदा आहिनि, त उन हवाले सां गवर्नमेंट ऑफ सिंध जेकी आहे वॾो हिकिड़ो प्रोजेक्ट लॉन्च कयो 5 साल अॻु में रीजनल ब्लड सेंटर जो। हाणे रीजनल ब्लड सेंटर पूरे सिंध में तक़रीबन 5 रीजनल ब्लड सेंटर कमु कनि था ऐं रीजनल ब्लड सेंटर जे अंदरि डिफरेंट हॉस्पिटल बेस्ड ब्लड बैंक्स आहिनि, त उतां इहा सेफ स्क्रीन ब्लड फ्री ऑफ कॉस्ट मिले थी। त गवर्नमेंट इहा इन मामले में मैडम मिनिस्टर साहिबा, डीजी साहब, सेक्रेटरी साहब ॾाढा हिन मामले में सेंसिटाइज़ आहिनि, त हू चाहिनि था त पेशेंट जेको पब्लिक सेक्टर हॉस्पिटल में आहे जंहिंखे उनखे रत ख़रीद न करणी पए, पैसा उनजा ख़र्च न थियनि, फ्री ऑफ कॉस्ट हुते उन्हनि खे सेफ स्क्रीन ब्लड एंड ब्लड प्रोडक्ट्स मिलनि थियूं। इहो गवर्नमेंट जो वॾो हिकिड़ो स्टेप आहे। ॾाढो सुठो। ऐं सेकेंड जेकी थर्ड जेको हिन जो आहे त जेका असांजा अनसेफ सेक्शुअल प्रैक्टिसिस आहिनि, जेका असांजे इलिसिट रिलेशनशिप्स आहिनि ऐं उन्हनि जे ज़रिए HIV एड्स ट्रांसमिट थिए थी, ऐं ख़ासि करे जीअं कॉन्डम यूज़ नथो थिए या लुब्रिकेंट यूज़ नथा थियनि। ऐं अच्छा, इन में थोरो हिते ॿुधायो, जेकॾहिं फ़र्ज़ु कयो कंहिं मर्द खे आहे त उनजे उन मर्द मां उन ज़ाल खे इहा शिफ्ट थी सघे थी HIV? जी बिल्कुलु थी सघे थी, अहिड़े तरह ॿिन्ही मां थी सघे? हा, ॿिन्ही मां थी सघे थी ऐं उन मर्द खे खपे त कॉन्डम यूज़ करे या पंहिंजो इलाजु कराए, पंहिंजो इलाज बि कराए, और जॾहिं बि उहो कोई सेक्शुअल प्रैक्टिस करे त कॉन्डम यूज़ करे। कॉन्डम सस्तो तरीक़ो आहे, हर जाइ ते अवेलेबल आहे, त हुनखे कॉन्डम इज़ द बेस्ट टूल ऑफ प्रिवेंशन। माना ॿिन्ही पार्टनर मां केर बि कंहिंखे इहो वायरस ॾेई सघे थो? बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, ॿिया जेके असां वटि आहिनि, शेव कराइणु, कन टोपाइणु, ॾिसो टैटूइंग जेकी आहे, इन सां थी सघे थो? पियर्सिंग जेकी आहे, जीअं असां इस्तेमालु कयो था न, त कोई जेको बि नीडल जेकी आहे उहा यूज़ थींदी, कंटेमिनेट नीडल थींदी, त उन मां इहो ट्रांसमिट थींदो। ॿियो जेको बार्बर शॉप आहे उते अगरि सही नमूने सां पंहिंजो ब्लेड इस्तेमालु न कंदो, डिस्पोजेबल न इस्तेमालु कंदो, त उहो बि ट्रांसमिट करे सघे थो। ऐं कुझु अहिड़ियूं शयूं जीअं वर्टिकल ट्रांसमिशन आहे, माना जेकी पॉज़िटिव मदर आहे, उहो जेको थियण वारो ॿारु आहे उन में थी सघे थी, त ब्रेस्ट फीडिंग सां बि थी सघे थी। बाक़ी इहो आहे त गवर्नमेंट जे जेका असांजा सेंटर्स आहिनि, PPTCT सेंटर असां चऊं था, जिथे इहा जेकी प्रिवेंशन ऑफ पेरेंट टू चाइल्ड ट्रांसमिशन आहे HIV एड्स जी, उहा सेंटर गवर्नमेंट जा मौजूदु आहिनि। ऐं मीन्स लास्ट ट्राइमेस्टर में अगरि उहा मदर उहा मेडिसिन इस्तेमालु कंदी, टाइमली मेडिसिन इस्तेमालु कंदी रहंदी, त जेको थियण वारो ॿारु आहे उहो पॉज़िटिव न थींदो। ॾाढो ज़बरदस्त। अञा हिनखे अॻिते वधाईंदासीं त कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि। डॉक्टर जमील, मूंखे इहो ॿुधाइजो त जेकॾहिं कंहिंखे हीट स्ट्रोक थिए थी त उन मरीज़ खे कहिड़ियूं कहिड़ियूं निशानियूं हूंदियूं जीअं फ़ौरन उनखे जज करे उते जेके माण्हुनि सां गॾनि उहे उनखे हॉस्पिटल वठी वञनि या उनखे कंहिं छांव में वठी वञनि? कहिड़ियूं साइन सिम्टम उन मरीज़ में ईंदियूं? हिकिड़ो त जिस्म उनजो जेकॾहिं हीट एग्ज़ॉशन आहे त कोल्ड क्लैमी हूंदो, टेम्परेचर 37 डिग्री सेंटीग्रेड हूंदो।
ऐं स्वेटिंग हुनखे थींदी, पघर ईंदो इलाही जेको आहे, ऐं हीट स्ट्रोक हुनखे आहे त ज़ाहिर आहे हुनजो फेंट थींदो, कन्फ्यूजन थींदो, डिज़ीनेस थींदो, ऐं टेम्परेचर जेको आहे सो 40 डिग्री सेंटीग्रेड खां मथे हूंदो, ऐं प्लस जेको आहे सो हुनजी स्किन हॉट एंड ड्राई हूंदी। त इहे साइन्स आहिनि, जेकॾहिं कंहिं माण्हू खे बि थिए थो, हिननि मां को बि जेकॾहिं को साइन आहे त इमीडिएटली हुनखे कोल्ड एटमॉस्फेयर प्रोवाइड कजे, हॉस्पिटल शिफ्ट कजे, त जीअं हुनखे IV लाइन मेंटेन करे हुनखे जेको हीट स्ट्रोक या हीट एग्ज़ॉशन जो एलिमेंट आहे उनखे सबसाइड। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां वटि पंहिंजे डिस्ट्रिक्ट जी ॻाल्हि था करियो, हर डिस्ट्रिक्ट जो डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जेको आहे उहो तव्हां कहिड़ा इंतज़ाम कया आहिनि, तव्हां वटि कहिड़ियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि, जेकॾहिं उते को हीट स्ट्रोक जो मरीज़ अचे थो त तव्हांजे इस्पताल में कीअं तव्हां सहूलियतूं माण्हुनि खे ॾींदो? जी, जीअं मां अॻे ॿुधायो तव्हांखे त हेल्थ डिपार्टमेंट जी तरफ़ां जेका एडवाइज़री जारी थी आहे, सेक्रेटरी साहब, मिनिस्टर साहब, DG साहब सभु ऑन बोर्ड आहिनि, वेर इम्परेटिव हुनजा, त उन्हनि ते असां ORT कॉर्नर ठाहिया आहिनि, ओरल रिहाइड्रेशन ट्रीटमेंट कॉर्नर, उहे ठाहिया आहिनि। त उते ORS बि मौजूदु आहे, पाणी बि मौजूदु आहे, ऐं ड्रिप्स वग़ैरह बि मौजूदु आहिनि, ट्रीटमेंट बि मौजूदु आहिनि, वार्ड्स, बेड्स हर जा अरेंजमेंट कराए छॾियो आहे। त जेकॾहिं को अहिड़ो पेशेंट अचे थो त उनखे फस्ट एड इमीडिएटली हुनखे इहे शयूं प्रोवाइड कई थियूं वञनि। सेकेंडली, कमिश्नर साहब जी इंस्ट्रक्शंस ते हर DC पंहिंजे पंहिंजे ज़िले में मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स खे बि हिन में इन्वॉल्व कयो आहे, जीअं DMC, KMC या जेको आहे सो लोकल गवर्नमेंट या डिस्ट्रिक्ट काउंसिल, त उन्हनि बि इलाइक़नि में, शहरनि में, चौकनि में कुझु सबीलूं लॻायूं आहिनि पाणीअ जूं, ऐं प्लस अहिड़ा का कैंप लॻाया आहिनि हर डिस्ट्रिक्ट में, हर डिप्टी कमिश्नर लॻाया आहिनि, त जीअं माण्हुनि खे उस में जेकॾहिं कंहिंखे को हीट स्ट्रोक थिए थो त उहो इमीडिएट सर्विस हुनखे प्रोवाइड कई वञे, थधो पाणी ऐं ORS हर शइ अवेलेबल आहे। ॾाढो सुठो, ज़बरदस्त। तव्हां सां ॻाल्हाइण जो सिलसिलो जारी, पर वक़्तु छोकिरे नंढड़े वक़्ते जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढड़ो वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन, अचो पंहिंजो ॻाल्हाइण जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमाननि सां शुरू कयो। अच्छा डॉक्टर नईम, तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त असांजा मुख़्तलिफ़ सेंटर बि आहिनि, त कहिड़नि कहिड़नि वॾनि शहरनि में सुठा सेंटर मौजूदु आहिनि, उतां आम माण्हू जेके एड्स जा मरीज़ आहिनि उहे कीअं फ़ाइदो वठनि? असांजा जेका सेंटर्स आहिनि गवर्नमेंट हॉस्पिटल्स ऐं प्राइवेट हॉस्पिटल्स में मौजूदु आहिनि। जीअं कराची में असांजो सिविल हॉस्पिटल कराची में ART सेंटर मौजूदु आहे, इन खां अलावा जिन्ना हॉस्पिटल में मौजूदु आहे, प्राइवेट सेक्टर में इंडस में मौजूदु आहे, असांजो आगा खान हॉस्पिटल में आहे, ऐं लियाकत नेशनल हॉस्पिटल में असांजो सेंटर अबाउट टू स्टार्ट आहे। असां उते जा स्टाफ ट्रेन करे छॾियो, उन्हनि असांखे अकोमोडेशन वग़ैरह ॾेई छॾी आहे। ईअं असांजो जिम्स जैकाबाद में हाणे नओं सेंटर स्टार्ट थींदो, मीरपुर ख़ासि में असांजो अवेलेबल आहे, नवाबशाह में आहे, सखर में आहे, लाड़काना ऐं रतो डोरे में ख़ासि करे असांजो वॾो कॉम्प्रिहेंसिव क़िस्म जो एंटी रिट्रोवायरल थेरेपी सेंटर आहे, जिते ॿारनि जो इलाजु, वॾनि जो, ख़वातीन जो सभु पूरो हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो उते सेंटर मौजूदु आहे। ऐं जेके नौशेरो फिरोज़ में आहे, जिथे बि असांजा टर्शरी सेकेंड केयर हॉस्पिटल, असांजा तक़रीबन 18 सेंटर मौजूदु आहिनि ट्रीटमेंट जा। उहो जिथे बि मरीज़ आहिनि उन्हनि खे डोर स्टेप ते या ट्रीटमेंट जी सहूलियतूं उते मिलनि थियूं। असांजा काउंसलर, असांजा ट्रेंड फिज़िशियंस, उहे सभु उन्हनि खे इहा सहूलियतूं फ्री ऑफ कॉस्ट उते ॾियनि था। अच्छा डॉक्टर साहब, जेकॾहिं का हमल वारी औरत आहे त उहा किथां फ़ाइदो वठे? जेकॾहिं उनखे एड्स आहे त उहो पाण खे बि महफ़ूज़ करे, पंहिंजो इलाज बि करे, पंहिंजे ॿारड़े खे बि इन बीमारी खां बचाए, उनजा किथे सेंटर आहिनि, उहा कीअं सहूलियत तव्हां वटां वठे? जी बिल्कुलु, उहो असांजो लाड़काणे में सेंटर मौजूदु आहे, हिन खे अलावा असांजो नवाबशाह में आहे, कराची सिविल हॉस्पिटल में आहे, जिन्ना में आहे। ॿियो हाणे असां हिकिड़ो कमु कयूं था, जिथे बि असांजा 18 ART सेंटर्स आहिनि उन्हनि सभिनी खे असांखे वन स्टॉप सोल्यूशन ठाहियूं था, त उते ॿारनि जो बि उते ई सहूलियत हुजे, उते फीमेल जो बि उते ई सेंटर हुजे, ताकी जेको बि पेशेंट अचे उते उन हिकिड़ो अंडर सिंगल रूफ हर क़िस्म जो कॉम्प्रिहेंसिव क़िस्म जो ट्रीटमेंट उते ई मिली वञे। न जेकॾहिं हमल वारी औरत अचे त उनजो छा तरीक़ा आहे इलाज जो? थोरो इहो आहे त लास्ट ट्राइमेस्टर खां असांजी हिकिड़ी मेडिसिन थेरेपी आहे, उहा शुरू कंदा आहियूं, ऐं उहो इलाजु अहिड़ो ज़बरदस्त आहे त सिंध में ख़ासि करे जेतिरियूं बि डिलीवरीज़ थियूं आहिनि त हार्डली 1% पॉज़िटिव पेशेंट्स आया आहिनि, बाक़ी सभु नेगेटिव आया आहिनि। सिर्फ़ु ॿार महफ़ूज़ थी थो वञे, इहो 100% श्योरिटी आहे त जेकी बि उहो ट्रीटमेंट वठंदी माई उनजो ॿार महफ़ूज़ थी वेंदो।
उहो वार माना ॾाढो ज़बरदस्त ज़बरदस्त सेटअप आहे इहो गवर्नमेंट जी गवर्नमेंट जी तरफ़ां। तरफ़ां माना जेकॾहिं कंहिं हमल सां औरत आहे ऐं हुनखे HIV वायरस हुनजी जिस्म में मौजूदु आहे त उहा ट्रीट कराए पंहिंजे ॿार खे पाण खे महफ़ूज़ करे सघिजे। इन खां पोइ मां ज़रूरु तव्हां खां पुछंदुसि त इलाज जा कहिड़ा तव्हां वटि नवां तरीक़ा आहिनि, पर डॉक्टर जमील खां पुछंदासीं। अच्छा डॉक्टर जमील, तव्हां ॿुधाइजो त डॉक्टर साहिबु थोरो एड्स ते ॻाल्हायो, असां वटि हेपेटाइटिस B, C बि आहे, उनजो बि तरीक़े जेको आहे उहो बि चवंदा आहिनि त रत जे ज़रिए सिरनि जे ज़रिए जेका असां हिकिड़े माण्हू खां ॿिए माण्हू ताईं पहुचे थी, त छा उनजे कंट्रोल लाइ छा पियो थिए? जी डॉक्टर साहब, जस्ट लाइक HIV, हेपेटाइटिस B एंड C, उन जे बि ट्रांसमिशन जा इहे 3 तरीक़ा आहिनि, थ्रू ब्लड, थ्रू सेक्शुअल ट्रांसमिशन एंड पेरीनेटल ट्रांसमिशन। माना प्रेग्नेंट मदर जेका पॉजिटिव हुजे त उन खां प्लेसेंटा जे थ्रू ॿार खे इहो ट्रांसमिट थींदो आहे इन्फेक्शन। ऐं इहो 95% चांस हूंदो आहे त जेकॾहिं मदर पॉजिटिव आहे त उन जे ॿार खे इहो हेपेटाइटिस B थिए। पर इन जो प्रिवेंशन जो ॾाढो आसान तरीक़ो आहे त हिकिड़ी त वैक्सीनेशन, सेकेंडली इम्यूनोग्लोबुलिन। जेकॾहिं मदर पॉजिटिव आहे त ॿार खे विदिन 12 आवर्स हेपेटाइटिस B वैक्सीन प्लस इम्यूनोग्लोबुलिन जेकॾहिं इंजेक्ट कजे त 95% चांस आहे त ॿार खे हेपेटाइटिस B न थींदो। ऐं इहा सर्विस हर टर्शरी केयर हॉस्पिटल में जिते बि डिलीवरी थींदियूं आहिनि, इहे वैक्सीन बि अवेलेबल आहिनि, इम्यूनोग्लोबुलिन बि अवेलेबल, ईअं ई लॻनि थियूं। त इहो हिकिड़ो प्रिवेंटिव मेजर आहे। सेकेंडली इहो जो जीअं मिसाल सेफ ब्लड ट्रांसफ्यूजन हुजे, ऐं उहो अल्हम्दुलिल्लाह हाणे सिंध में जेका उहा बि सेफ हुजे। हा, सिंध में ब्लड ट्रांसफ्यूजन अथॉरिटी जे एस्टेब्लिशमेंट खां पोइ सेफ ब्लड ट्रांसफ्यूजन काफ़ी हद ताईं असांजी इफेक्टिव थी वई आहे। त ब्लड ट्रांसफ्यूजन खां पहिरें स्क्रीन बि थींदो आहे ऐं स्क्रीन थियण खां पोइ ई लॻंदो आहे, इन खां अलावा ट्रांसफ्यूज थींदी न आहे। बाक़ी हे सिरिंजिस जा मैटर आहिनि या सेक्शुअल ट्रांसमिशन आहे, त उन में हेल्थ अवेयरनेस असां जीअं डॉक्टर साहब ॿुधायो त जीअं रीयूज़ न कजे सिरिंज खे, हेल्थ ऑफिस जे प्रोजेक्ट ज़रिए बि थींदी आहे, माना पब्लिक ताईं वेंदा आहिनि। बिल्कुलु। त उहा अवेयरनेस डॉक्टरनि खे बि, हेल्थ केयर वर्कर्स खे बि ऐं आम माण्हुनि खे बि आहे त सिरिंज रीयूज़ न कजे। प्लस रेज़र्स, असांजा बार्बर्स आहिनि उहे रेज़र्स यूज़ न कनि, त उन्हनि जे लाइ बि हिकिड़ी एडवाइजरी आहे। अच्छा मां डॉक्टर नहीं मूंखे ॿुधायो त माण्हू एड्स जो जॾहिं असां नालो या HIV जे वायरस जो नालो त माण्हुनि में ख़ौफ़ अची थो वञे, ख़ौफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? एक्चुअली सिर्फ़ु माण्हुनि में ख़ौफ़ न आहे, असां जेका हेल्थ केयर प्रोवाइडर्स आहिनि न उन्हनि में अञा ताईं ख़ौफ़ आहे। ऐं हिकिड़ो त ख़ौफ़ आहे, ॿियो स्टिग्मा ॾाढो ऐं डिस्क्रिमिनेशन ॾाढी आहे हिननि पेशेंट जे लाइ। ग़लति नज़र सां ग़लति नज़र जो मक़सदु आहे त ही उहो सम्झनि था जेको बि एड्स जो मरीज़ आहे हुन को अनसेफ सेक्स कई आहे त इन जे करे हुनखे एड्स थी। हालांकि ईअं न आहे, अनसेफ सेक्स जे ज़रिए HIV तमामु घटि थी आहे। बाक़ी जेको वॾे में वॾो कारण आहे उहो HIV स्प्रेड थियण जो, उहा रीयूज़ ऑफ सिरिंज आहे ऐं अनसेफ एंड अनस्क्रीन ब्लड एंड ब्लड प्रोडक्ट्स आहिनि। त इन करे जेका जीअं असां ॿियनि मरीज़नि जी तीमारदारी कंदा आहियूं, हुन सां मिलंदा आहियूं, त इन्हनि मरीज़नि खे बि आम मरीज़नि वांगुरु ट्रीट कजे, उन्हनि खे डिस्क्रिमिनेट न कजे, उनखे स्टिग्मेटाइज़ न करणु खपे। अगरि ईअं कंदासीं त पोइ जेका ॿिया मरीज़ आहिनि HIV जा उहे साम्हूं ई न ईंदा, पाण खे रजिस्टर न कराईंदा, पाण खे टेस्ट न कराईंदा। पाण खे छा आहे त हाणे गवर्नमेंट जी इहा पॉलिसी आहे त एवरी HIV पेशेंट शुड बी ऑन द ट्रीटमेंट। पहिरियों हूंदो त CD4 काउंट एतिरो हुजे, उनजो वायरल लोड एतिरो हुजे, पोइ हाणे त जेॾी महिल डायग्नोस थिए थो तेॾी महिल ई हुनजो HIV जो ट्रीटमेंट शुरू थी थो वञे। और अहिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी स्ट्रेटेजी आहे त पेशेंट जो क्वालिटी ऑफ लाइफ, उनजी सिहत तमामु बहितरीन थी वेंदी आहे आम मरीज़नि वांगुरु। ख़ौफ़ जी बिल्कुलु ज़रूरत न आहे। असां था ॾिसो न पंहिंजे ऑफिसनि में असां डेली HIV एड्स जे मरीज़नि सां मिलनि था, आम हू पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि था, पंहिंजी नौकरियूं कनि था, पंहिंजा कमकार कनि था। इन्हनि खे आम मरीज़नि वांगुरु, आम पेशेंट वांगुरु ट्रीट कजे, ताकी माशरे में इन्हनि जो हिकिड़ो रोल आहे, हीअ पंहिंजे इकोनॉमिकली एम्पावर थियनि, सोशली एम्पावर थियनि, ऐं उन्हनि खे असांखे बिल्कुलु स्टिग्मा ख़तमु करणु खपे, इन जी डिस्क्रिमिनेशन न थिए। त जेका ॿिया हिडन इन्फेक्शन्स आहिनि उहा असां उन्हनि खे रिकॉर्ड कयूं, उन्हनि खे ट्रीटमेंट ते आणियूं, ट्रीटमेंट थिए, वरी हिकिड़ा माशरे जा बहितर शहरी थी कमु कनि। ज़बरदस्त। अच्छा डॉक्टर जमील, कहिड़ी अवेयरनेस ॾींदो हीट स्ट्रोक जे हवाले सां? तव्हां डॉक्टर आहियो, माना डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर, सभु डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर पंहिंजे पंहिंजे हिसाब सां आम माण्हुनि खे कहिड़ी ॼाण ॾींदा त जीअं उहो गर्मीअ खां पाण खे बचाइनि बि ऐं टाइम बि फिक्स कनि, एहतियात बि कनि? तव्हां कहिड़ी अवेयरनेस त ॾियणु चाहियो? अवेयरनेस जे हवाले सां इहो ई मैसेज आहे त पंहिंजा जेके अर्ली आवर्स आहिनि मॉर्निंग जा, त मोस्टली पंहिंजा कमकार उन में कंप्लीट कयो। सही आहे।
मिडल ऑफ द डे उन में कोशिशि कयो त जीअं टेम्परेचर हाई आहे त उन में अवॉइड कयो त सनलाइट जो तव्हांखे एक्सपोजर न थिए, सही आहे। को छतरी वग़ैरह इस्तेमालु कयो या वेही रहो, हा या या वेही टाइम रहो या आराम छांव कयो। वारे एरिया में तव्हां कमु कयो। बाक़ी पाणी जेको आहे सो उन जो इस्तेमालु कयो। ORS जेकॾहिं उन में पियो त उहो अञा वधीक बहितरु आहे। ऐं बारीक कपिड़ा पायो उन जा कॉटन जा, या जीअं मिसाल गर्मी न थिए उन में क्रॉस वेंटिलेशन थींदी माना रहे, सुबुह जो हवा टाइम जी। कमु कयो, वरी शाम जो टाइम हा, कयो, विच वरी वारो वक़्तु जेको जेको आहे तव्हांजो उहो कमु अवॉइड बाक़ी कयो। आहे उहो सही वरी आहे। शाम टाइम जे करे। इहे ई तरीक़ा आहिनि त जंहिंजे करे अवॉइड करे सघिजो त जीअं सन स्ट्रोक न थिए या हीट स्ट्रोक न थिए। अच्छा, हीट स्ट्रोक न थिए। इन खां अलावा छा पाण सां गॾु पाणी गॾु रखी करे बि कमु करे सघिजे? बिल्कुलु पाण सां गॾु पाणी बि हुननि खे रखणु खपे, चाहे हू सनलाइट जो एक्सपोजर थिए या न थिए। छाकाणि त हॉट वेदर आहे त उन में टेम्परेचर वधीक आहे एनवायरमेंट जो, त उन में पाणी जी थर्स्ट थींदी आहे, ज़रूरत पवंदी आहे। त उहा पाणी पाण सां गॾु हुजे त जीअं तव्हां फील्ड में निकिरो, जीअं हाणे पोलियो वर्कर्स आहिनि उन्हनि खे बि असां इहा ई एडवाइज़री ॾिनी त तव्हां पाणी पाण सां गॾु खणी वञो। उन्हनि खे ORS बि असां प्रोवाइड कयो आहे त जीअं गर्मी आहे। अच्छा डॉक्टर साहब, कुझु मरीज़ हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा, उन्हनि ते गर्मी जो कहिड़ो असरु आहे? जेके ब्लड प्रेशर, शुगर, दिलि जा, जिगर जा, हा, उहे कहिड़े एहतियात कनि? डेफिनेटली हुननि खे को मॉर्बिडिटीज़ आहिनि त एहतियात त उन्हनि जे लाइ बि साॻी आहे। पर उन्हनि खे छाकाणि त को मॉर्बिडिटी आहे, जीअं मिसाल को शुगर जो पेशेंट आहे, हुनखे स्वीटिंग घणी थी, पगर घणो आयो, त उनजो ज़ाहिर आहे हाइपोवलीमिया थी वेंदो, त ब्लड शुगर हुनजो लो थी सघे थो। त इन करे उहो साॻी हुन जे लाइ हयातूं अवॉइड कजे, सनलाइट खां एक्सपोजर खे अवॉइड कजे, मॉर्निंग एंड इवनिंग आवर्स में पंहिंजा कमकार पूरा अहिड़े करे छॾे। ॿिया जेके बीमारी जा मरीज़ आहिनि उहे बि पंहिंजे उहे बि पंहिंजे इन तरीक़े सां एहतियात कनि, जेको मेडिसिन पाण सां गॾु कनि, रेगुलरली हुनखे इस्तेमालु कनि, ऐं पाणी पाण सां गॾु रखनि, जीअं मिसाल हाइपोथर्मिया न थिए। ठीकु। अच्छा डॉक्टर नईम, तव्हां चओ था त माण्हुनि खे अवेयरनेस, छा तव्हां पाण अवेयरनेस लाइ वेंदा या जिन सां जेके तव्हां सां को में कमु था कनि, जेके एनजीओज़, उहे वञी माण्हुनि खे अवेयर कंदा आहिनि? तव्हांजो कहिड़ो तरीक़ो आहे अवेयर जो? छो त जेके एड्स जा मरीज़ आहिनि उहे पाण खे लिकाइण जी कोशिशि कंदा आहिनि, ख़ौफ़ जी ॻाल्हि आहे न, त भई असां ज़ाहिर थींदासीं त माण्हू लॻे असांखे छा चवंदा। त इहो उन्हनि माण्हुनि खे अवेयर या आम माण्हुनि ते अवेयरनेस कीअं तव्हां इनखे मॉनिटर कंदा आहियो? मतिलबु एक्चुअली असां सिंस माई एज़म्पशन ऑफ असां जेको डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर आहे उते उन वटि कम्युनिकेबल डिज़ीज़ कंट्रोल जो हिकिड़ो ऑफिसर वेठो आहे, पूरो फ्रेनेलिया उते आहे, हुते RRT टीम्स आहिनि। असां कोशिशि कई आहे उनखे हिकिड़ो सपोर्ट ऑफिसर ॾेई करे उन्हनि टीम्स खे एक्टिवेट कयो आहे। हाणे ऑलमोस्ट तमामु डिस्ट्रिक्टनि में असांजी अवेयरनेस रेज़िंग, स्क्रीनिंग टेस्टिंग जूं एक्टिविटीज़ थियनि थियूं, ऐं उहो जेकी बि स्क्रीनिंग ऐं टेस्टिंग एक्टिविटीज़ ऐं अवेयरनेस ॾाढी टारगेटेड इंटरवेंशन आहे। असांजा जेका हिकिड़ी त की पॉपुलेशन आहे, ॿियो वल्नरेबल पॉपुलेशन आहे। हाणे वल्नरेबिलिटी में असांजा यूथ बि आहिनि, असांजा जेका इमिग्रेंट वर्कर्स आहिनि, असांजा जेका इहो मां तव्हांखे ॿुधायमि त बार्बर शॉप्स आहिनि, ट्रक ड्राइवर, लॉन्ग डिस्टेंस ट्रक ड्राइवर्स आहिनि, इन्हनि जी वल्नरेबिलिटी आहे। हेल्थ केयर प्रोवाइडर्स जेका हेल्थ सेटिंग में कमु कनि था, उन्हनि जा बि जेका अगरि बिहेवियर सही न आहिनि या उहा पंहिंजी इन्फेक्शन प्रिवेंशन जे हवाले सां प्रॉपर इक्विप न आहिनि, त उन्हनि खे बि अवेयरनेस ॾियण जी तमामु ज़रूरत आहे। एकेडमिया खे असां इन्वॉल्व कयो आहे, यूनिवर्सिटीज़ जेकियूं आहिनि उहे यूनिफॉर्म पर्सनल्स आहिनि, जंहिंमें रेंजर्स आहे, पुलिस आहे, त उन्हनि खे बि असांजे अवेयरनेस प्रोग्राम थियनि था, यूनिवर्सिटीज़ में थियनि था। हिन खां अलावा असांजो हिकिड़ो काडर आहे LHW जो, कम्युनिटी हेल्थ वर्कर जो, उन्हनि खे बि ट्रेनिंग असां ॾियूं था। ख़ासि करे छा आहे त उन्हनि जो वास्तो 100 हाउस होल्ड्स आहिनि, उहे कम्युनिटी में वञनि थियूं। जीअं कॉलरा जी डॉक्टर साहिब अवेयरनेस कराए थो उनजे थ्रू, त असांजी बि HIV एड्स जी अवेयरनेस थोरो इन में थोरो अॻिते माण्हू जिन खे एड्स आहे उहे लिकाइनि था, ॿुधाइनि नथा पंहिंजे वर्करनि खे, अहिड़ी का प्रॉब्लम बि हूंदी? एक्चुअली न, ईअं न आहे। हाणे एक्चुअली पहिरियों ईअं हूंदो हो, हाणे एक्चुअल मसइलो इहो आहे त टेस्टिंग एतिरी न थी आहे, त टेस्टिंग बि हुन माण्हू खे ज़रूरत आहे जंहिंखे मां ॿुधायो न हुनजा रिस्क बिहेवियर जेके ज़िंदगी में कोई सिरिंज सुई लॻी आहे या जंहिं अनसेफ ब्लड इस्तेमालु कयो आहे या अनसेफ सेक्सुअल प्रैक्टिस में इन्वॉल्व आहे, त असां मास लेवल ते ख़ासि करे वल्नरेबल पॉपुलेशन खे असां स्क्रीनिंग कयूं, टेस्टिंग कयूं, उन्हनि खे ट्रीटमेंट जीअं वायरस घटे। बिल्कुलु वायरस घटे, वायरस घटंदो न। ॾिसो, अगरि ट्रीटमेंट लाइ जेको माण्हू अची थो वञे त हुनजी जेकी वायरुलेंस आहे या उनखे ट्रांसमिशन हू न करे सघंदो न। सही, ज़बरदस्त, ॿिया मरीज़ पैदा न थींदा। ऐं वायरस बि जेको आहे, जॾहिं वायरुलेंस घटंदी हुनजी, त माशरे में वायरुलेंस घटंदी सोसाइटी में, त हुनजी ट्रांसमिशन बि घटि वेंदी। अच्छा डॉक्टर साहब, जीअं ॻाल्हि कईसीं, तव्हां वटि बि सची इहो जेको हूंदो आहे त हिकिड़ो जेके बि कम्युनिकेबल डिज़ीज़ उनजो बि हिकिड़ो तव्हां वटि फोकल पर्सन हूंदो आहे, डॉक्टर हूंदो आहे, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जा तमामु घणा कम हूंदा आहिनि, त उनखे तव्हां कीअं ॾिसंदा आहियो?
जी कम्युनिकेबल डिज़ीज़ जो जेको असां वटि फोकल पर्सन आहे उहे ॿ आहिनि CDC1 CDC2 उन में CDC1 में जीअं HIV एड्स आहे हाणे डॉक्टर साहब जेका सपोर्ट हर डिस्ट्रिक्ट खे ॾिनी आहे ईअं असांजे डिस्ट्रिक्ट में बि सपोर्ट आई आहे त उन जेके एक्टिविटीज़ असां शुरू कयूं आहिनि उहे जिते जिते असांजा लेबर रूम आहिनि न जिते जिते एंटीनेटल केयर सर्विसिस आहे उते हर प्रेग्नेंट फीमेल या इवन विजिटिंग फीमेल गाइनी OPD में जेका करे थी उनखे स्क्रीनिंग थिए थी जेके हुन में नेगेटिव आहिनि त ज़ाहिर आहे हुननि खे हेल्थ एजुकेशन प्लस जेके हुन में पॉज़िटिव आहिनि त उन्हनि जो पोइ ट्रीटमेंट जो टेस्टिंग उन खां पोइ ट्रीटमेंट टेस्टिंग जी फैसिलिटी मतलब हर डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर इन्हनि शयुनि खे ॾिसे थो बाक़ाइदे मॉनिटर करे थो बिल्कुलु त जीअं जेकॾहिं किथे कोई अहिड़ो वायरस आहे त उनखे रोके सघे अच्छा डॉक्टर साहब ॾाढी ज़बरदस्त तव्हां जेका सवाल तव्हां असांखे ॼाण ॾिनी असांजे नाज़रीन खे ॼाण ॾिनी ट्रीटमेंट हाणे एड्स जो या HIV वायरस जो तमामु सुठो आहे जेको मरीज़ ट्रीटमेंट कराए त उहो बिल्कुलु ठीकु थो थी वञे जी बिल्कुलु लाइफ लॉन्ग ट्रीटमेंट आहे सुठो ट्रीटमेंट आहे ऐं इन में ख़ासि करके जंहिंखे TB थी वञे त TB वारनि जो बि असांजो सुठो कोऑर्डिनेशन आहे हुननि जी TB ट्रीटमेंट बि प्रॉपर थिए थो पोइ HIV एड्स जो बि हुन खां बाद शुरू थी थो वञे त इन जे करे जेको आहे गवर्नमेंट जूं तमामु ज़बरदस्त क़िस्म न मतिलबु पोइ मरीज़ हमेशह ठीकु थो थी वञे हमेशह मतिलबु उनखे दवायूं खाइणियूं दवा खाणे मतिलबु नॉर्मल ज़िंदगी गुज़ारींदो बिल्कुलु मतिलबु इहो ई आहे न इहे त ॾिसो न हाणे डॉक्टर साहब ईअं त ब्लड प्रेशर शुगर आहे ज़िंदगी त दवाऊं खाए पर जेकॾहिं दवाऊं खाईंदो त नॉर्मल ज़िंदगी गुज़ारींदो ऐं ॿिए खे बि इंफेक्टेड न कंदो तमामु सुठो हिकिड़ो निज़ाम हुजे तंहिंजे करे ख़ौफ़ जी ज़रूरत कोन्हे पर उनजो फ़ाइदो वठणु बिल्कुलु बिल्कुलु ॾाढो ज़बरदस्त मैसेज तव्हांजो छा हूंदो पंहिंजे माण्हू मैसेज मुंहिंजो इहो ई आहे त जंहिंजा वल्नरेबिलिटीज़ आहिनि जेके इहा जेकी मां ॿुधाइनि त जंहिं ज़िंदगी में कंहिंखे रत लॻी आहे कॾहिं या उहो सिरिंज इस्तेमालु कई आहे या उनजा इलिसिट सेक्शुअल रिलेशनशिप आहे त हू अचनि असांजे सेंटर ते पंहिंजी टेस्टिंग कराइनि ऐं फ्री ऑफ कॉस्ट टेस्टिंग आहे उते काउंसलिंग सर्विसिस बि आहे पाण खे टेस्ट कराइनि पंहिंजे पार्टनर्स खे टेस्ट कराइनि ऐं जेके बि सम्झनि था त उन्हनि खे HIV एड्स थी सघे थी या हेपेटाइटिस थी सघे त अची असांजे सेंटरनि ते फ्री ऑफ कॉस्ट टेस्टिंग कराइनि माना इलाज कराइनि टेस्टिंग कराइनि ऐं जेका ई मरीज़ आहिनि HIV एड्स जा आम कम्युनिटी सां और ख़ासि करके जेका असांजा कम्युनिटी लीडर्स आहिनि जेका असांजा ॿिया पॉलिटिशियंस आहिनि मुंहिंजी उन्हनि खे रिक्वेस्ट आहे त काइंडली इन्हनि पेशेंट्स खे एज़ ए पेशेंट करे ट्रीट कनि उन्हनि खे एज़ ए ह्यूमन बींग ट्रीट कनि उन्हनि खे स्टिग्मेटाइज़ न कनि उनखे जेका डिस्क्रिमिनेट न कनि ऑन द स्टेटस ऑफ द HIV एड्स और कॉर्पोरेट सेक्टर या इंडस्ट्रीज़ या जिथे बि उनजी एम्प्लॉयमेंट आहे काइंडली उन्हनि खे नौकरियुनि त न कढियो वञे ज़बरदस्त साईं तव्हांजो मैसेज पंहिंजे माण्हुनि ॾींदा साईं मुंहिंजो इहो ई मैसेज आहे त जीअं गर्मी जे हवाले सां असांजी कम्युनिटी वेल अवेयर आहे उनखे ख़बर आहे त सिज में गर्मी हूंदी आहे असां निकिरंदासीं त असांखे गर्मी नुक़सानदेह आहे ऐं नुक़सानदेह बि आहे ॿारनि खे बि चवंदा गर्मी में न निकिरो ईअं पर ज़ाहिर आहे ज़रिया मुआश बि माण्हू खे करिणो हूंदो आहे ॿाहिरि बि निकिरंदा आहिनि माण्हू त असां मुंहिंजी इहा ई मशवरो हूंदो त अर्ली मॉर्निंग ऐं इवनिंग में पंहिंजा कमकार जेको आहे उहो पूरा कयो या क्लोज़ एरिया में शेडेड एरिया में छांव वारे एरिया में पंहिंजे पाण खे सनलाइट एक्सपोजर खां बचायो त जीअं इहो मसइलो हुननि सां पैदा न थिए ॿियो पाणी जो इस्तेमालु घणो कनि इंसान इंशाल्लाह मसइलो न थींदो वॾी महिरबानी डॉक्टर मोहम्मद नईम तव्हां सां रहियो वॾी महिरबानी डॉक्टर मोहम्मद जमील मुगल तव्हां सां रहियो तव्हांजी वॾी महिरबानी नाज़रीन असांजा मज़ूद महिमान असां सां गॾु ॾाढी ज़बरदस्त असांखे डॉक्टर मोहम्मद नईम एड्स जे हवाले सां ॼाण ॾिनी त एड्स जेका आहे उनजी अवेयरनेस जा प्रोग्राम बि हलनि था उन जूं अस्पतालूं बि आहिनि उनजा सेंटर बि आहिनि जेकॾहिं कंहिंखे को एड्स वायरस उनजे जिस्म में आहे त इलाज एॾा सुठा तरीक़ा आहिनि दवा वठी नॉर्मल ज़िंदगी गुज़ारे सघे थो एड्स जे वायरस खे रोके सघे डॉक्टर जमील ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त गर्मीअ खां बचो गर्मी ख़तरनाक आहे हीट स्ट्रोक असां वटि अॻे बि अची चुको आहे तव्हांखे बि ॼाण आहे तंहिंजे करे सुबुह शाम पंहिंजो कमकार करियो छांव वारे इलाइक़नि में रहो गर्मीअ जे वक़्तु पाण खे बचायो थधो पाणी इस्तेमालु करियो जेकॾहिं कंहिंखे गर्मी लॻे थी त फ़ौरन पंहिंजे डॉक्टर वटि वञो ऐं पंहिंजो इलाजु करियो डॉक्टर साहिब जे हिननि ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितरीन सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था इन जे प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बख्श पंवर खे इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़